नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के भिरयास्टी में खबर ॾींदा भिरयास्टी प्रेस क्लब आडो भिरयारोड वासी नौजवान आशिक हुसैन राॼपर सख्त एहतजाज कंदे ॿुधायो त IPA शक्कर जी नाक़िस पॉलिसी जे करे टेस्ट ॾींदड़ सिंध जे सभई बेरोज़गारनि नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई वई है। हिन चयो त पहिरियां IPA वारनि ग़लतियुनि खां इनकार कयो, बाद में वधीक 2 मार्कूं ॾिनियूं वयूं आहिनि। असां IPA वारनि जे 4 सवालनि खे ग़लति ॼाणायो वियो आहे, जंहिंजा सबूत मूं वटि मौजूद आहिनि। हिन वधीक मीडिया सां यूनियन काउंसिल चाई सुलेमान सां तालुक़ रखां थो। जीअं त मां 21/9/2021 ते IBA जो इम्तिहान ॾिनो, जंहिंमें मुंहिंजा 6 सवाल दुरुस्त हुया। उन्हनि खे IBA वारनि ग़लति करे ऐं मूंसां नाइंसाफ़ी कई आहे। जॾहिं मां बार बार उन्हनि खे दाऊं ॾींदो रहियुसि ऐं मुख़्तलिफ़ ऐवाननि ताईं मुख़्तलिफ़ बाला ऑफिसरनि खे जॾहिं असां पंहिंजूं एप्लीकेशनूं मूव कयूं, उन खां पोइ IBA वारनि असांखे 2 मार्कुनि जी जेका आहे उहा ॾिनियूं आहिनि। पर उन सां असांजो को बि मसइलो हल नथो थिए, छो त मुंहिंजा 4 सवाल अञा ताईं रहिया पिया आहिनि, जंहिंमें उन्हनि जनरल साइंस ऐं जनरल नॉलेज में त मार्कूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त सिंधी ऐं अंग्रेज़ी असांजी अञा रही पई आहे। सिंधीअ में हिकिड़ो सवाल हिननि जो आहे 19 नंबर, जेको हींअर मूंखे सबूतनि समेत मौजूदु आहे, जंहिंजे लाइ मूं वटि ग्रामर जा 5-8 किताब बि आहिनि, जंहिंमें ग्रामर में लिखियलु आहे ज़ाहिर ऐं वाज़े तरीक़े सां त जुमिलो जेको आहे 2 या 2 खां वधीक लफ़्ज़नि जो थींदो आहे, जंहिंजी माना असांखे ख़बर पवे ऐं माण्हू सम्झी सघे। पर IBA बादशाह वारनि छा कयो आहे, चवनि था हिकिड़ो जेको आहे लफ़्ज़, हिकिड़े लफ़्ज़ जो जुमिलो थिए कोन थो। या त असांखे मीडिया ते अची ॾेखारनि त बाबा तव्हां ग़लति आहियो, असां सही आहियूं ऐं हिकिड़ो ई लफ़्ज़ जो जुमिलो थींदो आहे, त असां पोइ बि जेको आहे ख़ामोश करे वेही रहूं। ॿियो सवाल इंग्लिश जो 45 नंबर आहे, जंहिंमें आई डिश धोअण जो ज़िक्र आहे, वाश जो, जंहिंमें हुननि जे जवाब मुताबिक़ डू आहे, पर उनजो दुरुस्त जेको आहे क्लीन्स आहे। सो असां गुज़ारिश था कयूं IBA जे बाला ऑफिसरनि अख़्तियारनि खे, VC साहब खे ऐं डायरेक्टर खे त महिरबानी करे असां सां इंसाफ़ करे असांखे सही पंहिंजो हक़ ॾियो, जे न त ॿी सूरत में असां कोर्ट सगोरी जो दर खड़काईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।